अॼु तव्हांजे लाइ हिकु बहितरीनु वीडियो खणी आया आहियूं जलाल चांडीअ जी ज़िंदगीअ जो। ऐं कुझु टाइम जलाल चांडी खे माण्हुनि धाड़ेल बि सॾियो। ऐं छाजे लाइ माण्हुनि जलाल चांडी खे धाड़ेल सॾियो? जलाल चांडियो त धाड़ेल न बल्कि फ़नकार हुयो सिंध जो। लेकिन उन जे बावजूदि बि नंढे वॾे ॿार जे वात में इहा ई ॻाल्हि हुई त जलाल चांडियो हिकु वॾो धाड़ेल आहे। छा वाक़ई जलाल चांडियो वाक़ई धाड़ेल हुयो? ऐं जलाल चांडे माण्हुनि जे दिलनि ते धाड़ा हया हुया। ऐं जलाल चांडे चोरियूं न कयूं हुयूं, के चकारियूं न कयूं हुयूं। लेकिन जलाल चांडियो एॾो आवाम में मक़बूल तरीन फ़नकार हुयो जो जलाल चांडे माण्हुनि जे दिलनि ते धाड़ा हणी छॾिया हुया। ऐं जलाल चांडे खे उथंदे वेहंदे माण्हू यादि कंदा हुया। ऐं जलाल चांडे जे कलाम जेसिताईं माण्हू न ॿुधंदा हुया जेसिताईं जलाल चांडनि खे माण्हुनि खे मज़ो न ईंदो हुयो। ऐं जेका जलाल चांडे जी 1985 में फ़िल्म जेका रिलीज़ थी, सिंधी फ़िल्म, उन में जलाल चांडे खे धाड़ेल वारो रोल ॾिनो वियो हुयो। ऐं उन रोल खे एॾो माण्हुनि जेको आहे सो पसंदि कयो। छह पर वॾा टोपी निराड़ ते ऐं जलाल चांडियो घोड़े ते सवार हिकु धाड़ेल वारो किरदारु कयो जलाल चांडे उन सॼी फ़िल्म में। त माण्हुनि खे एॾो पसंदि आयो उन वारो रोल धाड़ेल वारो जो माण्हुनि कुझु टाइम में माण्हुनि जलाल चांडे खे धाड़ेल सॾणु कयो। जलाल चांडियो धाड़ेल वारे रूप में एॾो मक़बूल थियो सिंध में जो जलाल चांडियो पोइ उन फ़िल्म खां पोइ जंहिं बि महफ़िल में जिथे बि वेंदो हुयो, जहिड़े शहर बि वेंदो हुयो, माण्हू उन खे फिरी ईंदा हुया ऐं फ़ोटू कढाईंदा हुया, माण्हू फ़िल्मूं रिलीज़ कराईंदा हुया। हे मुंहिंजे पुठे पासे हिकु वीडियो हली रहियो आहे, तव्हां ॾिसो पिया त जलाल चांडे जी ही महफ़िल आहे। ऐं जलाल चांडे जो हे जेको आहे सो वीडियो आहे जंहिंमें माण्हू जलाल चांडे खे फिरियो वेठा आहिनि, भाकुर पाए फ़ोटू पिया कढाइनि। ऐं उन खां अलावा उन टाइम में कैमरानि जो रोल हूंदो हुयो, कैस्टनि जो, त इहो मूवी भरींदा हुया VCR वारो। उन कैस्ट में इहा फ़िल्म जेको आहे सो पिक्चराइज़ थी जंहिंमें जलाल चांडे खे मुख़्तलिफ़ माण्हू भाकुर पाए फ़ोटू बि कढाइनि पिया ऐं पंहिंजूं यादगिरियूं शेयर पिया कनि जलाल चांडे सां। दोस्तो, जलाल चांडियो वाहिद सिंध जो मक़बूल फ़नकार हुयो जंहिं 16,000 खां मथे पंहिंजा कैस्ट एल्बम सिर्फ़ु कया। ऐं उन खां अलावा सिंध में खोड़ सारा महफ़िल हज़ारनि जी तादाद में जेके शादियुनि जा महफ़िल थिया, दरगाहनि जा महफ़िल थिया ऐं उन खां अलावा ॿिया खोड़ सारा महफ़िल थिया जेके जलाल चांडे उहे महफ़िल बि अटेंड कया। लेकिन 16,000 सिर्फ़ु कैस्ट जेको आहे सो उन रिलीज़ कया पंहिंजी ज़िंदगीअ में। ऐं उहे 16,000 कैस्ट एतिरा मक़बूल थिया सिंध में जो माण्हू पैसा 5-5 रुपया 10-10 रुपया गॾु करे ऐं उन कैस्ट जो इंतज़ारु कंदा हुया त जलाल चांडे जी नई एल्बम कॾहिं रिलीज़ थी थिए। पोइ जीअं नई एल्बम मार्केट में ईंदी हुई त जलाल चांडे जा उहे पैसा गॾु थियल जेके माण्हुनि जा, उहा जलाल चांडे जी वञी नई एल्बम वठी अची। ऐं कैस्टनि जो दौरु हुयो, टेपनि जो दौरु हुयो। पोइ टेपनि में विझी करे उहे कैस्टूं ॿुधंदा हुया। मर्द त ॿुधंदा हुया लेकिन घर में मायूं बि जेको आहे सो जलाल चांडे जो कलाम ॿुधी करे तमामु घणो ख़ुशी महसूसु कंदा हुया। दोस्तो, जलाल चांडियो हिकु अलस्ती फ़नकार हुयो सिंध जो। जे अगरि जलाल चांडे सां इंसाफ़ जे थिए हा त जलाल चांडे खे टोपी पाइण जो एवॉर्ड बि मिले हा। जलाल चांडे खे यकतारे चपड़ी वॼाइण जो बि एवॉर्ड मिले हा। दोस्तो, जलाल चांडियो जॾहिं यकतारो चपड़ी करे खणे करे मार्केट में लथो त हज़ारे माण्हुनि जो रोज़गार बि खुली वियो। यकतारे चपड़ी ठाहिण वारा जेके वाढा हुया उन्हनि जो बि हज़ारनि जी तादाद में यकतारियूं चपड़ियूं खपाइण स्टार्ट कयो उन्हनि बि। ऐं सिंध में नंढा वॾा ॿिया फ़नकार बि खोड़ सारा निकिता जेके यकतारो चपड़ी वॼाए करे पंहिंजे रोज़गार में जेको आहे सो लॻी विया ऐं पंहिंजा पैसा कमाइण स्टार्ट कयूं। दोस्तो, ऐं उन खां अलावा हज़ारे दुकान खोलिया जेके कैस्ट कंपनी वारनि खोलिया जेके जलाल चांडे जूं कैस्टूं खपाए करे ऐं 5 रुपया उन मां कमाईंदा हुया। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर